रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बादु फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका बाज़ुहुम औलियाउ बाज़। वल्लज़ीना आमनू वलम युहाजिरू मा लकुम मिन वलायतिहिम मिन शैइन हत्ता युहाजिरू व इन इस्तंसरूकुम फिद्दीन फअलैकुमुन नस्र इल्ला अला कौमिन बैनकुम व बैनहुम मीसाक। वल्लाहु बिमा तामलून बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, अॼोकी मौज़ू शहादत जे मौक़े ते रखियो वियो आहे। अज़ीम दर्दनाक शहादत शहीदन जी, उज़्मानी शहादत शहीदन जी जेके अल्लाह जे राह में शहीद थिया। उन्हनि जे शहादत जो अल्लाह जे रसूल वटि वॾो क़दुरु आहे। बल क़ुरान मजीद में भी अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ कई आहे। जन शख्सन जे मथां अल्लाह ताला इनाम कया उहे चार जमायतूं आहिनि। फरमाई उलाइका अल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन। अवल नंबर नबीअन जो ऐं ॿियो नंबर सिद्दीक़न जो। सार नबीअन में अवल नंबर वरी आमना जे लाल जो ऐं ॿियो नंबर सिद्दीक़न जो ऐं टियों नंबर शहीदन जो। शहादत भी उच्चो अमल आहे जो नबी था फरमाइनि क़यामत वारे ॾींहुं हर एक जे अमल नामनि जे ताराज़ीअ जी तोड़ कई वेंदी। शहीदन जे अमल नामनि जी रब ताराज़ीअ जी तोड़ ई न कंदो। भला को इन सां कहिड़ो लेखो था कयूं जेको पंहिंजी जान मां अल्लाह जे नाले ते कुर्बान करे आयो आहे। तॾहिं फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदर शहीदन के मोल न चओ। कुरान तो फरमाए शहीद जीअरान वला तकूलू
लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। अल्लाह फरमाजे के मुझे राह में कतल छा उन्हनि खे मोल न चोजो, ज़बान सां त न चो पर दिल में भी न समझो। फरमा तो बल अहया उहे हयातीअ वारा आहिनि, खाईंदा सही भला जे हयातीअ वारा आहिनि, खाइन पीन भी अथा। भी जाते चौथे सिपारे में फरमा तो ला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह से फरमाए तो जेके मुझे राह में कतल छा उन्हनि खे मोल न चो, उहे हयाती वारा आहिनि, खाईंदा पींदा था वतन, उन्हनि खे मां अल्लाह जे तरफ़ां रिज़्क़ थो मिले। वाह खुदा तुझी ताकत, शहीद एॾा प्यारा थी, शहीद जहिड़े टाइम ते शहीद थींदो आहे उन्हीअ महिल मुंहिंजो नबी था फरमाइनि शहीद खे मथे में धक, जंघनि में धक, रग रग मां तोड़े रत फुहारा करे वहंदी अथसि। रसूलुल्लाह था फरमाइनि उनखे इज़ा एतिरो महसूस थींदो आहे जेतिरो मच्छर चक पाए वञे। साईं हेॾा धक जे लॻसि उहे हिन जा काॾे विया के जहिड़े टाइम ते शहीद थींदो आहे उन महिल उनखे रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे। मूसा जहिड़े नबी इलाज कया ज़ियारत चो नथी थिए, अरबी मोहम्मद करीम सुतो पियो आहे, सुतल खे अर्श वारो मथे घुराए पंहिंजो दीदार थो कराए। वाह शहीद तुंहिंजो बख़्त आहे जो तोखे अल्लाह जे ज़ात जो दीदार उन्हीअ टाइम ते तोखे शहादत वारे टाइम ते नसीब थो थिए। जन्नत मुफ्त न मिलंदी। फरमाए थो क़ुरान में वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह से फरमाए तो मुफ्त में बिश्त न मिलंदो। वाह खुदा तुझी ताकत, नेमतूं दे भी तू, वरी बाने के नेमतुन में आजमाए भी तू। वाह अल्लाह तुझी ताकत मथे आ, मुझा रब जेकी तू जानींदो आहे ॿियो को न जानींदो आहे। अल्लाह फरमाए तो पुत्र में आजमाईंदो मां, माल में आजमाईंदो मां, जानन में आजमाईंदो मां, बुखा ॾेई आजमाईंदो मां। वरी बि जाते तो चे अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून वलक़द फतन्नल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहुल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। अल्लाह फरमाए थो ये न थींदो त तव्हां ईमान आंदो जन्नत में हलिया वेंदो। न मां आज़माईंदो मां। वॾा वॾा चो सहाबा अहल बैत जे मथां इम्तिहान आया, एतिरा इम्तिहान आया जेके बयान करण खां मथे आहिनि। मां छा बयान कयां, मूंखे कहिड़ी ताक़त आहे। रसूलुल्लाह जे सहाबा जे मथां अहल बैतनि जे मथां एतिरा इम्तिहान आया। बच्चा त कुर्बान आहिनि, वतन त कुर्बान आहे, माल त कुर्बान आहे। ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी पंहिंजूं जानियूं भी कुर्बान क्यों, पर सोने मोहम्मद जी गुलामी ऐं रब जे दीन ऐं अरबी मोहम्मद जे दीन ऐं रब जे कुरान मजीद जी दामन न छॾियूं। उहे भी त जवान हा, जबल लुॾी पवंदा हा, पर उन्हनि जे ईमान में लोॾो न ईंदो हो। तॾहिं फरमाए थो जानन में आज़माईंदो मां, बुखा ॾेई आज़माईंदो मां, मेवन में बागन में आज़माईंदो मां। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त, असां इम्तिहान जहिड़ा त
कंदायूं असां जे मथो चल पंहिंजो फज़ल फरमाए छो त हो अल्लाह जी रहमत मोकिया थी ॻोल्हे बानो मुंहिंजो माखो फज़ल जी तलब करे बानो मुंहिंजो माखो रहमत जी तलब करे त मां करीम भी आहियां रहीम भी आहियां ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा वल्लाहु वासिउन अलीम वो अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन ते फज़ल कंदो आहे छो त कुशादे फज़ल करण वारो अल्लाह वाह मुंहिंजा रब जंहिंखे तूं चाहे जंहिंखे तूं घुरे जंहिंखां तूं दीन जो कमु वठे वो मर्ज़ीअ जो मालिक आहे ॿुधो मुस्लमानो ॿुधो कलमे वारो घर वेठे दीन मिलियो आहे घर वेठे क़ुरान मिलियो आहे असां वटि क़दुरु कोन्हे को हे क़ुरान रत जा दरिया पार करे आयो आहे हिन क़ुरान तूं उमर जहिड़ो जवान कुर्बान उस्मान गनी जहिड़ो जवान कुर्बान सोने अली जहिड़ो जवान कुर्बान हसन साईं जहिड़ो जवान कुर्बान हुसैन साईं जहिड़ो जवान कुर्बान पर ॿुधो उहो नबी साईं जो चाचो अमीर हमज़ो आहे ओ जेको नबीअ ते मथो पहरा ॾींदो हो उहो बि रसूलुल्लाह जो चाचो दीन तो कुर्बान थी वियो 11 टुकड़ा थी वियो नक जी चोटी कटी वई आहे गले जो ॿाहिरि कढियो वियो आहे आंडा जंहिंजा ॿाहिरि कढिया विया पेरनि जूं आंगुरियूं कटियूं वयूं आहिनि फरमाई या अल्लाह मुंहिंजो चाचो बि तो रब जे तौहीद तो कुर्बान थी रहियो थी नबी से जी पुफी थी डुकंदी अचे रसूलुल्लाह फरमायो हिनखे पोइते मोटायो मता मुंहिंजे चाचे ते जज़ा फज़ा करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था हुज़ूर जी पुफी थी चवे कुर्बान वञाए सोना अरबी मोहम्मद करीम मां जज़ा फज़ा करण न आई आहियां मां पार कढण न आई आहियां पतो पियो आहे त मुंहिंजे अधे खे बेदर्दीअ सां शहीद कयो आहे हे त हिकु अधो हमज़ो आहे सवे मूंखे ॿार हुजनि मां तो अरबी मोहम्मद जे दीन रब जे क़ुरान तो कुर्बान करे छॾींदसि नज़र त कयो एॾियूं हस्तियूं बि कुर्बान थी वयूं उहो मरा जे काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो आहे उहो मरा बाब इरकम दरवाज़ो आहे सफ़ा मरवे जे पासे ॾों इरकम सहाबी हो रसूलुल्लाह उते वेठा उमर उते आयो हो गोॾा अदब जा झुकाए मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जो ग़ुलाम बणियो हो नबी था फरमाइनि उमर बहादुर बि तूं वॾो आहे हेॾो तुंहिंजो नालो हो भला मूंखे ॿुधा त सयूं छाजे करे रोई रहियो आहे चवे थो सोना ॿी ॻाल्हि जे करे न रोनो आहे अधीअ भेण जे ज़ुबान मां जेको मां रहमत वारो क़ुरान ॿुधो आहे उन क़ुरान मां उमर बहादुर के भी हुआरे छॾियो आहे वाह क़ुरान मां तुंहिंजे लफ़्ज़नि तो कुर्बान वञा भेण क़ुरान पई पढ़े ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा कुरान में एॾो असर आहे बादशाहनि खे क़ुरान रोआरे विधो जाफर तैयार कुरान पढ़े थो हुजे को जेको नजाशी बादशाह जे अखियुनि मां ॻोढ़ा हुजे नार अखियुनि मां वही पिया अथसि उते जो उते साईं खे चाणी रसूलुल्लाह जो ग़ुलाम थो बणिजे चवे थो अर्ज़ु थो करे साईं मूंखे कलमो पढ़ा छा थो चए सोणो नजाशी बादशाह खे हज़रत जाफर तैयार थो चवे होश संभाल जाए नजाशी उबार में कलमो न पढ़ाईंदो मां मता पोइते मोटी पई वाजिबुल क़त्ल बणिजी पवंदे बच्चा छॾणा पवंदई घरवारी छॾणी पवंदई रैयत छॾणी पवंदई बादशाही छॾणी पवंदई चवे थो जल्दी कर देर न कर मां सभु कुझु छॾियो अहिड़ो क़ुरान ॿुधायो थी जे क़ुरान मूंखे रोआरे विधो आहे वारो कर पढ़ाए कलमो हयाती ते इतबार नाहे मता मां मरी वञा उहो नजाशी पर पुट कलमो पढ़ी मुंहिंजे हुज़ूर जे मथां नबीअ जो ग़ुलाम थो बणिजी वञे क़ुरान अहिड़ी हस्ती आहे उहो नजाशी दुनिया मां लॾे थो मलाक रहमत जा जनाज़ो खयूं था अचनि नजाशीअ जो रसूलुल्लाह ॾे पैगाम पहुची वियो साईं हो नजाशी अची रहियो आहे जे पर पुट तो ते कलमो पढ़ी ईमान आणे जेको मुस्लमान थी चुको रसूलुल्लाह निहारनि था जंहिंजो जनाज़ो रहमत जा मलाक था खयूं अचनि साहबनि पुछा कई साईं तिखा था वञूं हे केरु आहे कंहिंजो जनाज़ो आहे कि हे उहो नजाशी आहे जे मागे ॾिठो बि कोन हो अन ॾिठे जे मुंहिंजे सहाबीअ जे ज़ुबान मां क़ुरान ॿुधी
कलमो पढ़ी मुझो गुलाम बणियो अज उन जो जनाज़ो रहमत जा मलाइक दा खयूं अचनि कुरान में एडो असर आहे उहो उमर जहिड़ो जवान बि अखियुनि मां नार थो पाणीअ जा वहावई रसूलुल्लाह खे थो अर्ज़ु करे सोना मूंखे कलमो पढ़ायो मां तव्हांजो गुलाम बणिजा तूं बि सचो आहीं तुंहिंजो दीन बि सचो आहे कुरान नाज़िल कियो आहे उहो बि सचो आहे पढ़ायो कलमो त मां तव्हांजो गुलाम बणिजा झट न गुज़री रसूलुल्लाह फरमायो तयारी कयो त निमाज़ पढ़ो उमर थो चए सोना निमाज़ काबे में पढ़ी वेंदी उमर काफ़रनि जो वॾो ज़ोर आहे साईं पोइ मुंहिंजे ईमान आणण जो फ़ाइदो कहिड़ो थियो आहे तलवार खई अथई हथनि में घिटीअ में होका ॾेई आयो आहे ओ मके वारो जंहिंखे बच्चा यतीम कराइणा मां उमर सां मुक़ाबिलो करे जंहिंखे ज़ाला बेवाहियूं करायूं मां उमर सां मुक़ाबिलो करे अॼु मां मोहम्मद करीम जे मथां कलमो पढ़ी नबीअ जो गुलाम बणिजी आयो आहियां घिटीअ में होका ॾेई आयो आहे चवे थो चढ़ बिलाल मिंबर ते ॾे आज़ान बिलाल थो चए मां जेका पहिरीं आज़ान ख़ुशीअ में ॾिनी आहे उहा मूंखे यादि कोन्हे उहा मां बिलाल जी आज़ान वञी सतनि आसमाननि ताईं पहुती सब चो सुभान अल्लाह वाह खुदा तुझी ताकत जंहिंखे तूं घुरे दुआ त रसूलुल्लाह घुरी या उमर मुसलमान कर या अबू जहल मुसलमान कर अर्श वारो तो चे मुंहिंजा नबी मोहम्मद दुआ तो घुरी नाला तो वरता चूंड मां कई उमर तुझो गुलाम बणजण अचे थो उमर जे बारे में दुआ तुझी मंज़ूर मां कई उहो उमर जहिड़ो जवान जीअं काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो थी काबे में जेके पुत रखियल आहे उहे भॻा सोणे अलीअ थी पर काबे जो दर सोणे उमर खोलियो थी जो नबी था फरमाइनि प्यारे अलीअ खे अली ये मथी कतार बुतनि जी जेका रखी आहे इहा तूं ड्राए चवे थो सोना मां कीअं पुॼां नबी था फरमाइनि मुंहिंजे कुल्हे ते बि साईं मां तव्हांजे नबूअत जे कुल्हे मुबारक ते कीअं बीहां तव्हांजे नबूअत जे कुल्हे मुबारक जे विच ते नबूअत जी मोहर लॻल आहे जंहिं ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे इन ते मां कीअं बीहां नबी था फरमाइनि अल्लाह मुरफ़उकुल अदब ओ मर जेको ओ सोना अली जेको अमर आहे उहो अदब खां मथे आहे इहो तूं बहादुर आहे ॿिए खे ताक़त ई कान्हे का इहा मथी कतार बुतनि जी ड्राह त दुनिया खे पतो पए त अली असदुल्लाह आहे ख़ुदा जो शेर आहे बुत चओ जेके भॻा थी इहे सोणे अलीअ भॻा थी काबे जो दरवाज़ो जेको खोलियो थी उहो सोणे उमर खोलियो थी उहो उमर जहिड़ो जवान बि क़ुरान तां क़ुर्बान थो थिए जॾहिं धकु लॻो आहे सोणे उमर खे शुरो लॻो आहे अम्मा आशा ॾे न्यापो ॾे वारे मोकिलियईं अम्मा मां अन क़रीब दुनिया मां लॾण वारो आहियां रसूलुल्लाह जे रोज़े में हिकिड़ी जॻह आहे इजाज़त मिले त मां जेकर पाण रखरायां ॿुधो दुनिया वारो अम्मा आशा ॾे पैगाम छो वियो थियो त हुजरो मुंहिंजे अम्मा आशा जो हो हेॾो हिकिड़े पासे ॾो रसूलुल्लाह आरामी आहे ॿिए पासे ॾो अम्मा आशा जो बाबो अबू बकर सिद्दीक़ आरामी आहे हिकिड़ी जॻह रोज़े में अम्मा आशा न्यापो ॾे वारे मोकिलियो इहा जॻह त मां पंहिंजे लाइ रखी हुयमि पर जे उमर जो रायो आहे त मूंखे मंज़ूर आहे छो त मां पंहिंजे घोट बि मोहम्मद करीम खां ॿुधो हुअमि जो पाण फरमायूं हे ॾिसो था केरनि से हे अबू बकर आहे हे केरु चए उमर आहे फरमायूं क़बर में बि टई गॾु हूंदासीं हशर में भी टई गॾु थंदासीं जन्नत जूं मारियूं घुमंदासीं भी टई गॾु हूंदासीं सब चओ सुभान अल्लाह अम्मा आशा चयो जे उमर जो रायो आहे त मूंखे बि मंज़ूर आहे उहो उमर जहिड़ो जवान क़ुर्बान थी वियो चयो हिन क़ुरान तां उमर उहो जवान हो जेको ख़त लिखंदो त दरिया वही पए उमर जहिड़ो जवान उहो आहे जो यहूदियुनि जो बादशाह आहे मथे में सूर पियो त साल गुज़री आहे त सूर नथो वञे सोणे उमर ॾे आयो आहे पंहिंजा माण्हू बि वठी आयो काफ़िलो काहे आयो आहे चवे थो सोना उमर महिरबानी कर साल गुज़री आहिनि मुंहिंजो दर्द दिमाग़ मां नथो वञे माते को फीणो रख चवंदो आहे तूं क़ुरान जूं पढ़ी माते दम कर उमर साईं जे पियो त जेका मथे मुबारक में टोपी मुबारक पियल उहा लाहे ॾिनई चवे थो सोना उमर माते टंका छो थो करे एतिरियूं त केतिरियूं मां टोपियूं पाचियूं आहिनि पट जूं टोपियूं मां वटि रखियूं आहिनि सितारनि ते टोपियूं मां वटि पयूं आहिनि केतिरियूं टोपियूं पयूं आहिनि सोनो उमर थो चए तूं ये टोपी त पाए हीअ टोपी जो पाईंदो हुयो त सालनि जो सूर घड़ीअ में हलियो
हस हकीम घुराई डॉक्टर घुराई हेडे त नजर कयो इन टोपीअ में कहिड़ो असर आहे जो मां टोपी पाईंदो वियो आहियां सालनि जो सूर घड़ीअ में हलियो हुयो हीअं जो टोपी उथलायूं नज़र जो कन टोपीअ जे ओटीअ जे अंदरों लिखियो पियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम ये जो ॾिठई त हिकु हिन जो नज़र कई बिस्मिल्लाह भी लिखी पई आहे यासीन भी लिखी पई आहे उन्हीअ जो उन्हीअ महिल पाण त मुसलमान थियो पर लश्कर खे वठी अचो उन्हनि खे बि कलमो पढ़ाए अरबीअ जो ग़ुलाम बणाए छॾियईं उहो उमर जवान आहे जे काबे जो दरवाज़ो खोलियो आहे उमर उहो जवान आहे वक़्त जो ख़लीफ़ो आहे अधरा जो चक्कर लॻाईंदो मता को बुखियो वञो न हुजे उहो उमर बि क़ुरान तो क़ुर्बान थी वियो उहो सोणो उस्मान आहे ॿुधो दुनिया वारो उहो सोणो उस्मान आहे जंहिंखे शहादत बि क़ुरान पढ़दे थी मिले हा कंहिं शहीद जे शहादत जे मथां करबला जी ज़मीन शाहिदी ॾींदी कंहिं शहीद जे शहादत जे मथां बदर जो मैदान शाहिदी ॾींदो कंहिं शहीद जे शहादत जे मथां तीर ऐं तलवार शाहिदी ॾींदी उस्मान उहो शहीद आहे जंहिंजे मथां रब जो क़ुरान शाहिदी ॾींदो सब चो सुभान अल्लाह वाह उस्मान नंद उस्मान वनी कुरान पाक पढ़े तो जंहिंजो 40 ॾींहं पानी बंद कयो वियो आहे सोणे उस्मान खे रोज़ो आहे अली साईं था अचनि अदा उस्मान ओ प्यारा उस्मान दुनिया चवंदी आहे पाण में ना ठाया कुरान थो चए त पाण में शफ़ीक आहे फरमातो इहा काबतुल्लाह जे सोने दरवाजे ते इहा आयत लिखी पई थी मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद वल्लज़ीन माहुम मुराद सिद्दीक़ अकबर थी ऐसे के चवाणी अशिद्दा अलल कुफार मुराद सुनो मरती रहमा बैनहुम मुराद सुनो उस्मान थी तराहुम रुकन सुजदा मुराद सुनो अली थी ये दिसण वारो गोलण वारो गोलींदो हो अली दे त वञा अली सां त मिला समूरा चो जे मल दिसण वारा दिसंदा दरवाजो खड़काईंदा अंदरो वर्दी न मिली समझी वेंदो त अली पंहिंजे घर में न आहे त पक खुदा जे घर मस्जिद में हूंदो हीअं जो नज़र कबी त अली सजदे में नजर इंदो हो कुरान तो चे रहमा बैनहुम असहाब अहल बैत पाण में शफीक हा सोनो अली आयो आ उस्मान गनी दे अदा प्यारा उस्मान जे चवे जेके जालिम तो सा लड़ा था कन इनन के ही जल्दी खत्म क्यों मां शेर खुदा असदुल्लाह जो लक़ब इते सोनो उस्मान तो चवे सोने अली के अदा ओ अदा मुझा प्यारा भावली तो खां 5 मिनट अग में निंड में अरबी मोहम्मद जो दीदार थियो सब चो सुभान अल्लाह नबी सही माखे ज़ियारत थी साईं जन पंहिंजो रहमत जो हथ मुबारक जो मुझे सीने ते रखियो तो मुंजी बुख यही लही वई मुझो तकलीफ़ां दूर थी वयूं नबी था फरमाइन उस्मान रस्ता थी ब या सब्र कर एक या बे नंबर में तू बद दुआ कर ये जालिम जेके तो सा लड़ा था कन ये इए खत्म थी वेंदा जण हुया ही न इते उस्मान तो चवे अरबी मां कुर्बान हो जाए मां मदीने जे जमीन में खूनारे दी न कराइनम तवा दुआ क्यों तो रब मां के सब्र में कामयाब करे नबी से फरमान था उस्मान जे सब्र जी दुआ घुरी थी वो इंशाअल्लाह रब जे फजल सा इफ्तारी भी अची मां मोहम्मद सा करने सब चो सुभान अल्लाह उस्मान कुरान पढ़े तो हसन सही बीठो आ हुसैन सही भाई पहाड़े ते बीठा हां जे दुश्मन
दुश्मनी हुजे हाथ हजरत हसन हुसैन जेड़ा लाल सोनो अली चो पहरे ते नबी आरे आ बई पहरे ते बीठान जालिम जे आया बेतर वखों आया धक्को आयूं श्री मुबारक वनी परे पई रत जा कतरात कुरान मजीद ते लगा अन्या ते यो कुरान उते रखियो आ लखे दुश्मन उस्मान गनी जा क़यामत ॾींहुं गॾु थियनि सभिनीनि जूं शाहिदियूं रब कूड़ियूं कंदो उस्मान जी पक्की शाहिदी कुरान काफ़ी आ उस्मान जहिड़ो जवान कुरान तूं कुर्बान सोने अली जहिड़ो जवान कुरान तूं कुर्बान सब चो सुभान अल्लाह उए उए हस्तियों कुर्बान थी वयूं असां के घर वेठे कुरान मिलियो आ कदर कोने नजर त कयो उहे जवान कुर्बान थिया जन रसूलुल्लाह सां गॾु हिजरत कई जन मुझे मोहम्मद रबी जे बिस्तरे ते वेही दस्तरखान बिस्तरे ते जेके नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दस्तरखाने ते गॾु वेहंदा उहो अली जेको नबी जे बिस्तरे ते आरामी थो थई नबी भी पाक आ त नबी जो बिस्तरो भी पाक आ जे बिस्तरे ते अली संगे ता सुमारन त वो अली भी पाक आ वाह सोना अली मां तुझे इन मकाम मर्तबे तो कुर्बान वञा वो सोनो अली आ जेको बाबो मान वारो आ त बच्चा भी जंहिंजा मान वारा उहो प्यारो अली आ जे तो मां कुर्बान वञा जो बच्चा जॾहिं जाया हसन भी जायो आ हुसैन सही भी जायो आ ॿुधो दुनिया वारो इहे नाला अम्मा फातिमा बाबे अली हसन हुसैन नालो न रखियो आ ये नाने अरबी मोहम्मद करीम नाला पाण रखियान शुरू करे फरमायूं ओ मां फातिमा ओ सोना अली जी कुर्बान वञा ये ओरे क्यों तां जा बच्चा नानी मां मोहम्मद जा बच्चा दुनिया के बच्चो जमंदो आ तो सजे कन में आजान केड़ो मौलाना चवे खबे कन में तकबीर केड़ो मौलाना चवे हजरत हसन हुसैन जायान सजे कन में आजान चवण वारो नानो मोहम्मद रबिया खबे कन में तकबीर चवण वारो भी नानो मोहम्मद रसूलुल्लाह नाला भी पान रखिया तो ऐ फरमाइंदा ये तवा बच्चा ओरे क्यों तो मां मोहम्मद करीम इनसा प्यार क्या हसन हुसैन जा चप ऐ ज़बान मुबारक रसूलुल्लाह ये चूसींदा जी तू असा खार को चूसींदा एडा बच्चा मोहम्मद मुस्तफा के जो अम्मा फातिमा सोने अली जा प्यारा हाने एड़ा एड़ा जवान उहे भी दीन तो ता कुर्बान थियन हिकड़े दफे हसन बीमार आ हुसैन सही बीमार आ अल्लाह माखे बई बच्चा चाक करे दे त मां तुझे नाले ते 3 रोजा रखंदुस बुधो दुनिया वारो सोनो अली भी पास रब जे नाले जी तो करई बच्चा मुंजा सेहत वारा थियन आखिर हलंदे बिनी के सेहत मिली वही इते अम्मा खातून जन्नत पाकन हथन मुबारकन सा टोपी ही आई आ पाकन हथन मुबारकन सा टो मलियो थई पाकन हथन मुबारकन सा मानी पचाई थई बुधो दुनिया वारो इनी मानी में केडो न मजो हुंदो जेके अम्मा फातिमा जा हथ मुबारक दा लगन मानी पची वई आ हर एक जे आडो भांगो रखियो आ हसन से जे भी आडो भांगो आ हुसैन से जे आडो भांगो आ अली से जे अग्यों भांगो आ अम्मा फातिमा जे भी अग्यों भांगो आ हजरत बीबी कुजा जे का अली से जी खादम्यानी उन जे आडो भी भांगो रखियो आ अजान मिले त रोजो खुले हाने सभिनी के रोजो आ दरवाजो खड़कियो आ पुटरा सन दिस त दर ते केर आ डुकंदो अचे नजर तो करे बाबा मिस्कीन आयो आ के तो डाडो बुखायल आ के पुट जे किए मुजो ताम रखियो आ भांगो इयो खणी वनी मिस्कीन के दे इते सोनो हसन तो जे बाबा बाबा माखे भी इजाजत जो त मां भी त तवा जो बच्चो आ मां पंजो भांगो भी मिस्कीन के जा सोनो अली था फरमाइन पुट इजाजत जी केड़ी जरूरत आ सुभान अल्लाह तू भी अल्लाह जे नाले ते कुर्बान कर ये बई भांगा खयूं तो अचे इते हुसैन सही तो चवे इते संगे चाणी हुसैन सही तो चे अदा मुंजा वडा भा पोते त मोट अदा हे मुंजो भांगो खयूं भी वनी मिस्कीन के दे मां भी त बाबे अली जो बच्चो आ ये 3 भांगा खयूं तो अचे इते अम्मा फातिमा दी जे मुंजा प्यारा पुट हसन पोते त मोट मां भी त बाबे मोहम्मद करीम जी न्याणी आ सखावत मां बाबे को सिखी आ जडी मुंजो बाबो सखी हो त मां भी त उन जी न्याणी आ हे मुंजो भांगो भी खयूं वन ये 4 भांगा खयूं तो अचे ए इते हजरत बीबी कुजा थी चवे सोना ओ सोना हसन पोते त मोट हे मुंजो भांगो खयूं भी वनी मिस्कीन के दे मता दुनिया चवे अली जो घराणो सखी आ पर अली जा
غلام بھی سخی دی پیریوں دی مسکین کھارایوں بیو دی یتیم کھارایوں ٹیوں دی قیدی کھارایوں ہیڈو شان میں رب قرآن دی آیت نازل کئی فرما تو وَيُطْعِمُونَ الطَّعَامَ عَلَىٰ حُبِّهِ مِسْكِينًا وَيَتِيمًا وَأَسِيرًا علی سے مسکین کے تا کھادو کھارائن یتیم کے تا کھادو کھارائن قیدی کے تا کھادو کھارائن تو ان جے شان میں رب قرآن جی آیت نازل کرئی علی سے جی سخاوت قرآن میں سونے ابو بکر جے غار واری نیکی قرآن میں عثمان جے حیا واری نیکی ہانے دنیا کی بھی چوندی وتے جن جی نیکی عرش وارے پنجے قرآن میں پان کیا ان جی تعریف نہ رہندی فرمائے تو قرآن مجید جے اندر اولئک الذین انعم اللہ علیہم من النبیین والصدیقین والشہداء والصالحین وحسن اولئک رفیقا اول نمبر نبیین جو بیو نمبر صدیقن جو پیوں نمبر شہیدن جو واہ شہیدو توان جی اللہ جے ذات وٹ عزت جے کے پنجی جان توان رب جے نالے تے دا قربان کیو تما عرض پہ کہو پیرو نمبر نبیین جو بیو نمبر صدیقن جو صدیقن میں اول نمبر صدیق اکبر جو نمبر تھی جے کو ہجرت واری رات سارا صحابی مجھے نبی جے در تے آیا عربی محمد ابو بکر جے دروازے تے آیا دروازو کھڑکایو تو پیرے صد سا ابو بکر جی کیا اوڑا جاگے تو چیسے ماں کیا نن رکھیا اگے تواں چیو ہو کوڑی اوہو تھی دو جو ماں کے مکو چھڑنو پاؤندو انہی دی کھوٹی ماں اکھن دے نن رکھنو حرام کرے شریم جاگا ہی جاگا پہ ہو متا عربی محمد کریم مجھے دروازے تے جے ماں ابو بکر نن میں ہو جا رسول اللہ تا فرمائن اوڑا ابو بکر متا عربی محمد کریم مجھے دروازے تے جے ماں ابو بکر نند میں ہو جا رسول اللہ تا فرمائن اوڑا ابو بکر مکو چھلنو آ جبریل پیغام کھنی آیا ادھرا جو ٹائم آ سونے علی کے تا فرمائن تو مجھے بسترے جو وارس بن جو ہے امانتاں تھی دنوں تو بعد میں اچ جائے سنو علی تو چے ماں نبی جے بسترے تے آرامی پیو ہاں نبی پاک جی چادر مبارک پاتیوں پیو ہاں بدھو دنیا وارو مانن جو امانتوں علی جے حوالے عربی محمد اللہ کی امانت ابو بکر صدیق جے حوالے غور کہو فرمائے تو سونو علی مائیں آرامی پیوان نبی سے جے بسترے تے چادر مبارک سائے رنگ جی آویڑھوں پیوان یہ پیو سمجھانتا جنو ماں علی خدا جے رحمت میں ویڑھو پیوان بدھو دنیا وارو نبی بھی پاک نبی جو بسترو بھی پاک جے بسترے تے علی سنگے سمارن اوہو بھی پاک نبی جی چادر مبارک بھی پاک واہ علی تو جو بخت برابر تو بھی مانوارو آئیں جو تو کہ سائی نبی جی چادر نصیب تھیا سونو علی بھی مانوارو جن کے سائی چادر نصیب تھی نبی سینگی وہ ابو بکر بھی مانوارو جن کے مصطفیٰ جو ساو روزو نصیب تھیا ان کے سائی چادر نصیب تھیا ان کے ساو روزو نصیب تھیا اساں چو اصحابہ جا بھی غلام اہل بیتن جا بھی چو غلام ہاں پکھیا اڑا میں تو ہکڑے پاسے جا پر کٹیز منزل مقصود تین نہ پجندو ہاں جے اصحابہ ساں دشمنی رکھی اہل بیت ساں پیار رکھی بھی جنت نہ ملندئی اہل بیت ساں دشمنی رکھی اصحابہ ساں پیار اصحابہ ساں سنگے چوانی دشمنی رکھی اہل بیت ساں پیار کی تڑے بھی جنت نہ ملندئی بنی ساں پیار کندے تجی پکھی بنی پرن ساں اڈامی ونی منزل تے پجندو آ تو کھے بھی رب انہن جے انہن ساں پیار و محبت کرن جے کرے انہی جنت میں وہاریں دو جاتے دکھیں لہی ہوئیں دے سائیں سال رہائیں دے جنت میں 2 سال رہائیں دے 5 سال رہائیں دے فرما تو خالدین فیہا ابدا اللہ فرما تو ہمیشہ مجھے جنت میں پیار آندہ
क्या मज़ा माणींदा त को तरण वारो ई मुंहिंजे जन्नत में न हूंदनि। उहा अल्लाह जी जन्नत जेका शहीदनि जे क़दमनि में आ, जन्नत जन शहीदनि जे इंतज़ार में आ। वाह शहीदो तव्हांजो वक़्तु अवल नंबर नबीअनि जो मिलियो, ॿियो नंबर सिद्दीक़नि खे मिलियो। उहो सोणो अबू बकर जेको गार में बि गॾु, हिजरत में बि गॾु, अॼु मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा सां मज़ार में बि गॾु। ओ मुस्लमानो क़दुरु कयो, शहीदनि जे शहादत जो क़दुरु कयो। घर वेठे असांखे क़ुर मिलियो आहे, क़दुरु न आहे। हिन क़ुर तो उमर जहिड़ो जवान क़ुर्बान, उस्मान गनीअ जहिड़ो जवान क़ुर्बान, सोणे अलीअ जहिड़ो जवान क़ुर्बान, सोणे हसन साईं जहिड़ो जवान क़ुर्बान, जंहिंखे ज़हर ॾिनो वियो उहो बि शहीद थी वियो। हुसैन साईं जहिड़ो जवान क़ुर्बान थी वियो, जंहिंखे निमाज़ में शहादत थी मिले। छा थो चए, ओ ज़ालिम परे त मुंहिंजे कन मुबारक में क़ुर जी आयत थी हुंगारे। सब्र त मां चोटीअ जो कयो आहे, पर अञा निमाज़ रही पई आहे। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ए ईमान वारो, जॾहिं तकलीफ़ अचे मदद माखो वठो, सब्र करे निमाज़ पढ़ो, तव्हांजो कमु आहे। जबलनि जहिड़ी सिप अखिशुंभ में शेतियूं करणु मुंहिंजो कमु आहे। छो त सब्र वारनि सां चयो अल्लाह जी मदद गॾु आहे। ॿुधो, सब्र जो बदिलो अल्लाह वटि जन्नत आहे। रसूलुल्लाह वटि हिकिड़ी औरत आई आहे, चए थी क़ुर्बान वञा, मूंखे दौरा था पवनि, मूंखे दुआ कयो। नबी था फरमाइनि, अम्मा पोड़ी, ओ अम्मा अम्मा, मां मोहम्मद करीम तोखे दुआ त कयां थो, पर जे सब्र कंदी त तुंहिंजे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद आहियां। अर्ज़ु थी करे क़ुर्बान वञा, तो जहिड़ो नबी जन्नत जो ज़ामिन पए, मां सब्र कयो, पर मूंखे दुआ कयो साईं मां पंहिंजा कपिड़ा त न फाड़ियां। रसूलुल्लाह हथ मुबारक रहमत जो मथों रखी करे फरमाइनि था, अम्मा दुआ था कनि, अम्मा अल्लाह जे फज़ल सां तोखे कपिड़े खे तूं हथ ई न लाईंदीअ। हुज़ूर साईं जी दुआ क़बूल थी वई। हाँ, औरत खे दौरा त पवंदा रहिया, पर जेसि ताईं धीअरी कपिड़े खे हथ ई न लाथई। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। उहो अरबी मोहम्मद करीम बि शहादत जी दुआ थो घुरे। नज़र त कयो, अहिड़ियूं हस्तियूं बि शहीद थी वियूं, जन पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं। हुसैन साईं थो चए, परे त हट, मुंहिंजे कन मुबारक में क़ुर जी आयत हुंगारे रही आहे। ॿुधो दुनिया वारो, हे महरम जो महीनो अची रहियो आहे, इहो बि मान वारो आहे। हे ज़ुल्हज जो महीनो जेको गुज़री चुको आहे, इहो बि मान वारो आहे। इन महीने में कुर्बानी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी आहे। ऐं जेको अचण वारो महीनो आहे महरम जो, उन में हज़रत इमाम हुसैन जी कुर्बानी आहे। हे हथनि सां थो बचो कुर्बान करे, हुनजे हथनि में थो बचो कुर्बान थिए। चए थो, परे हथ हट ज़ालिम, खलियूं पाणी जूं नथो घुरां, मट पाणी जा नथो घुरां, छड़ो बांगड़ियूं आलियूं करण जो त मां सग़ीर असग़र जा चपाला कया। पाणी न मिलियो आहे, पाणीअ जे बजाय तरारनि जो मींहुं वसी वियो। हज़रत हुसैन थो फरमाए, मौला हिकु असग़र आहे, सवे पुट हुजनि, मां नाने जे दीन तो कुर्बान कंदुमि। नंढड़े पुट खे निड़ ते चुमी ॾेई फरमाइनि था, पुट मुबारका हुजनी, असग़र मुबारका हुजनी, जो माखो बि अॻ में जन्नत जो नंबर खणी वए। हल मुंहिंजा सलाम नाने अरबी मोहम्मद करीम ताईं पुॼाए। मां बि नाने जे दीन तो कुर्बान थियो अचां थो। बच्चो कुर्बान थियो आहे सग़ीर, बीबियूं बेवार थियूं, धुक पाणीअ जो नथो मिले। अहिड़े टाइम ते बि जवान खे निमाज़ यादि आहे। चए थो, परे त हट त मां निमाज़ पढ़ी वठां। छा सां निमाज़ पढ़ंदे, पाणीअ जो ढुक बि न मिली, बच्चो हुत कुर्बान थी वियो। चए थो, ज़ालिम तोखे पतो कोन्हे शहीदनि जी रत पाक आहे। वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून।
फरमाई जेके मुझे राह में कत्ल जा उन्हनि खे मोल त न चओजो पर दिल में त न चओजो ज़ुबान सां बि न चओजो क़ुरान थो फरमाए उहे हयातीअ वारा खाईंदा पींदा था वतन ॿी जाइ ते फरमाई ला तहसबन्न अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अहिड़े टाइम ते हुसैन साईं तो मां कुर्बान वञा चए थो परे हट तयम्मुम करे आयो आहे सुभान कलाम पढ़ी अथई अल्हम्दुलिल्लाह पढ़ी सूरत मिलाए रुकू में अची चए तो सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सजदे में अची चए तो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। नमाज में सजदे में इमाम हुसैन के शहादत मिली आहे बुधो दुनिया वारो छॾाईंदा त तूं असां हुसैन साईं जा आशिक़ आहियूं नमाज ॾे नज़र ई कान्हे पर मुंहिंजे सुहिणे हुसैन ॾे त नज़र कर अहिड़े टाइम ते बि नमाज यादि आहे नमाज में शहादत मिली हाणे हुसैनी उहे आहिनि जो जेके नमाज़ी आहिनि वाह सुहिणा हुसैन उहो क़ुरान पढ़ियो थी जेको नाने अरबी मोहम्मद खां ॿुधो थी उहो क़ुरान पढ़ियो थी ओ जेको क़ुरान मां तोखे पिंजे में सुमारे लोली ॾींदी उहो क़ुरान पढ़ियो थी जेको बाबो अली जे ज़बान मां तो क़ुरान ॿुधो वाह क़ुर्बान वञा सुहिणा हसन हुसैन मां नज़र त कयो जिन खे लोलीअ मां वटूं क़ुरान वारी मिली ॿोली बि क़ुरान वारी झोली बि क़ुरान वारी लोली बि क़ुरान वारी हसन हुसैन खे पिंजे में सुमारे लोली ॾींदी अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। वाह मां तुझे ॿोली ऐं लोलीअ तो क़ुर्बान वञा जॾहिं त सुमारे नंढड़नि बच्चनि खे पिंजे में लोली ॾींदी बि क़ुरान पढ़दी कंहिं महिल थी चवे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। वाह मां तुझे ने लोलीअ तो क़ुर्बान वञा जॾहिं त अम्मा जी लोली ॼमण सां क़ुरान वारी तॾहिं त हज़रत हसन हुसैन 7 सालनि में क़ुरान जा हाफ़िज़ कारी ऐं आलिम बणिजी विया तुंहिंजा मुंहिंजा बच्चा 7 सालनि जे उमिरि में खेॾंदा घुमंदा वतन हे क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम कारी बणिजी विया नज़र त कर जिन खे नानो अरबी अज़ान ॾे जंहिंखे नानो अरबी खॿे कन में तकबीर चवे जेके नाने अरबी मोहम्मद करीम जे सीने मुबारक ते वेही रांदियूं खेॾंदा उन्हनि जो मक़ाम कीअं न मथे थींदो। वाह जानो तव्हांजे मक़ाम तो मां क़ुर्बान वञा हिकिड़े दफ़े हसन साईं सॼे कुल्हे ते आहे हुसैन साईं खॿे कुल्हे ते आहे ॾिसण वारो ॾिसी चवणु लॻो वाह जे जवाननि खे सवारी मिली आहे नबी था फरमाइनि अधूरा लफ़्ज़ ॻाल्हाया थी चवण वारा जे सवारी भली आहे त मुंहिंजा सवार ॾोटा हज़रत हसन ऐं हुसैन बि त भला उहे जेके जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि हसन बि हसन साईं जा मुहांडा रसूलुल्लाह जे मुहांडे आहे हुज़ूर जे दुनिया मां लॾे वञण खां पोइ सहाबा खे जॾहिं सिक लॻंदी ॿिन्ही भाइनि खे गॾु करे बीहारींदा उन्हनि मां रसूलुल्लाह जी सिक पूरी कंदा हसन साईं जा मुहांडा नबी साईं जे मुहांडे नक मुबारक अखियूं मुबारक ॾंद मुबारक चप मुबारक ज़बान मुबारक सीनो मुबारक हथ मुबारक मुंह मुबारक रसूलुल्लाह जे मुहांडे हा मथे जा वार मुबारक ऐं हुसैन साईं जो हेठों धड़ मुबारक गोॾा मुबारक पिनियूं मुबारक पेर मुबारक पेरनि जूं आङुरियूं मुबारक न मुबारक रसूलुल्लाह जे मुहांडे हा जॾहिं सहाबा खे सिक लॻंदी ॿिन्ही भाइनि खे गॾु बीहारे उन्हनि मां अरबी मोहम्मद जी सिक पूरी कंदा एॾे मान वारा हसन हुसैन जहिड़ा जवान उहे बि दीन तो क़ुर्बान थी विया वाह जानो तव्हांजो कमाल जो पोइ ते नज़र न कयूं चयूं त नाने जो दीन बचे असां पंहिंजी जान ऐं बचा ऐं ॿार माल ऐं मिल्कियत ऐं वतन कुर्बान कंदासीं पर नाने जो दीन ऐं रब जो क़ुरान न छॾींदासीं नज़र त उन्हनि जे क़ुर्बानीअ ॾे कयो घर वेठे असांखे क़ुरान मिलियो आहे क़दुरु कोन्हे होॾे त नज़र कयो जान ॾिनऊं दीन न छॾियऊं
जान ॾिनऊं रहमत वारो क़ुरान न छॾियऊं जान ॾिनऊं पर अल्लाह जे वहदानियत में चयो ॿिए खे भाईवारो न कयूं तॾहिं फरमातो उलाइकल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीना वसिद्दीकीना वशुहदा वस्सालिहीन अवल नंबर नबीयन जो ॿियो नंबर सिद्दीकन जो टियों नंबर शहीदन जो वाह शहीदो तव्हांजी शहादत जी रब जे ज़ात वटि इज़त एॾो इज़त ऐं क़द्र आहे शहीद शहीद थींदो आहे नबी साईं जो साईं खे चवाणी सहाबी आहे हज़रत अब्दुल्ला नालो अथसि जाबिर जो अबो आहे शहीद थी वियो आहे नबी साईं नंढड़े जाबिर खे था फरमाइनि पुट अबे जो ॾुख त कयो हूंदई चईंसि मां कीअं ॾुख कयां तव्हां दुआ कयो त जेका बाबे मुंहिंजे खे अल्लाह शहादत जी मंज़िल अता कई आहे उहा मां जाबिर खे बि अता करे नंढड़े ॿार जो इहो जवाबु ॾिनो रसूलुल्लाह ख़ुशि थिया नंढड़े खे था फरमाइनि पुट मुबारक दी अहिड़ो तूं जवाबु ॾिनो आहे वेतर तुंहिंजे जवाब ते अर्श वारो अञा राज़ी थी पियो आहे साईं ॿुधा त सयूं के तुंहिंजो बाबो वेठो अल्लाह सां गॾु जन्नत में थो ॻाल्हियूं करे साईं बाबो छा थो चए रब छा थो चवेसि नबी था फरमाइनि तुंहिंजे बाबे खे थो रब चए मा तुरीद या अब्दुल्लाह छा घुरिजई हूरा नहरियूं बाग मेवा पट जा वॻा चवे थो ऐं मुंहिंजा अल्लाह एॾो जन्नत जे नेमतुनि में मज़ो न आहे जेॾो शहादत में मज़ो आहे हिकु दफ़ो मूंखे पोइते मोटाए त वरी मां शहीद थी तुंहिंजे नाले ते ॿीहर तोॾे मोटी अचां वाह शहीद तंहिंजी माना जन्नत जे नेमतुनि में एॾो मज़ो न आहे जेॾो शहादत में मज़ो आहे शहादत में हिन करे मज़ो आहे शहीद जंहिं महिल शहीद थींदो आहे उन टाइम ते चयो हुनखे अल्लाह जे ज़ात जो दीदार थींदो आहे उलाइकल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीना वसिद्दीकीना वशुहदा वस्सालिहीन रसूलुल्लाह को पुछा कई वई साईं तुझे सहाबा मां शहीदन मां केरनि शहीदन जो मान मथे आहे फरमायूं उन्हनि जो मथे आहे जेके बदर में आया हा वाह ख़ुदा जंहिंखे तूं चूंडे उहे बि त जवान हा जेके बदर जे मैदान में आया हा होॾो हज़ार हेॾो सव हुननि खे जुतियूं पेरनि में हे पेरे उघाड़ा हो खाधो खाई आया ने पेट बुखिया रसूलुल्लाह सजदे में आन ऐं मुंहिंजा रब हे मरिया त केरु मुंहिंजे कढ लॻंदो अर्श वारो थो चए मुंहिंजा पैगंबर ग़म न कर तूं मुंहुं मुबारक त मथे खण मां जो वेठो आहियां 5000 मलाइक थो मोकिलिया तो वारनि जो कम आहे मैदान में बीहण काफ़रनि जे मुक़ाबले में डील करे बीहण 5000 मलाइक मोकिले काफ़रनि जूं मुंडियूं लाराए हिननि जूं सिरियूं लाराए तो वारनि खे बदर में फतह ॾियणो आहे अल्लाह जे ज़ात जो कम आहे कुरान फरमाए थो हाला युमदिदुकुम रब्बुकुम बिखम्सा आलाफिन मिनल मलाइकत मुसव्विमीन 5000 मलाक जिया काफ़रनि जूं मुंडियूं लुड़ी वयूं नबीअ जे ग़ुलाम बदर में बीठा खिलनि पिया वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त समूरा चयो शहीदनि जे शहादत जो अल्लाह वटि चयो क़द्र आहे तॾहिं त फरमाए थो मुफ़्त में जन्नत न ॾींदो मां इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़्तुलून व युक़तलून वादन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरान अल्लाह फरमातो तहक़ीक़ मां अल्लाह वापार कयो आहे मोमिननि सां पंहिंजी जान पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कयो त एज़े में मां जन्नत ॼाण
जान भी खुदा दिनी आ, माल भी रब दिनो आ। वरी बी जाते फरमा तो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। अल्लाह फरमाए ए ईमान वारो न विझे हलाकत में तवां के तहां जो माल ए तवां जी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र रखूं। ए ईमान वारो न करे गाफिल तवां के तहां जो माल ए तवां जी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र रखूं। हिकड़न माल प्यारो कयो, बिन औलाद प्यारी कई, मुबारक उन्हनि खे जन रब रहमान प्यारो कयो। तॾहिं फरमाए थो मुफ़्त में बिश्त न ॾींदो मां, वॾा वॾा इम्तिहान ईंदा, क़िस्मे क़िस्मे जा इम्तिहान ईंदा, आज़माईंदो मां। हाँ जे जन्नत खपई, जन्नत कमाइणी थी त चवई थो जान माल मुंहिंजे हवाले कर, एवज़े में मां जन्नत ॾियां। जान बि मां ॾिनी मां, माल बि मां ॾिनो मां। हाणे मारे नवां पैदा कयां, देरि कान्हे का, माल खसे पेनू बणायां, देरि कान्हे का। ॾिनला ॿई शयूं मुंहिंजूं थी, ॾे बि मुंहिंजे में मुझो वायदो आहे में मां जन्नत ॾींदो मां। रसूलुल्लाह वटि हिकिड़ी औरत आई आहे, बंधन में ॿार खणी आई, चवे थी कुर्बान वञा। आए अरबी मोहम्मद करीम, हे मां बच्चो आंदो अथमि, 6 महीननि जो ॿार आहे। अम्मा हे लड़ाईअ जहिड़ो त न आहे, चए थी कुर्बान वञा, हे लड़ाईअ जहिड़ो न आहे। चए पोइ अम्मा हे छा कंदो? चइसि ॿियो त कुझु न कंदो। जंहिं महिल काफ़र तव्हां सां लड़ी पवनि, उन महिल मुंहिंजे बचे खे हीअं तिरीअ में झलजो, इहो ज़रियूं ज़रियूं थी वञे, जीअं तूं अरबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक जे वार खे बि इज़ा न अचे। जीअं क़यामत वारे ॾींहुं मां शहीद जी अम्मा थी उथां। ॿी औरत रसूलुल्लाह वटि आई आहे, 2 बच्चा वठी आई आहे। साईं हे मुंहिंजा बच्चा क़बूल पवन। नबी से फरमाईंदा मां कुराड़ी आहे, हिकु वरतियूं वञ, ॿियो छॾियूं वञ। साईं मुंहिंजा उजागा सकारता न थींदा, 2 बच्चा मुंहिंजा तुंहिंजे दीन तो कुर्बान थियनि। छो त थञूं पीआरींदी हुई मान, बिना वुज़ूअ जे मां थञूं ई न पीआरी हुई मान, लोली ॾींदी मान, ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदी हुयमि। सोना मुंहिंजा 2 बच्चा वरतियूं वञो, इजाज़त मिली आहे। कुराड़ी हिक हिक खे थी कन में चवे, वञी पुट नबीअ जे दीन तो लड़ो। पुठीअ में तीर लॻल ॾिठो मां, अल्लाह जे कोरट में फरियाद कंदी मां। सीननि में तीर लॻल हूंदव, अरबी मोहम्मद करीम जे हौज़ कौसर ते तव्हां सां गॾु मिलंदसि। ॿोड़ीअ खे पतो पियो आहे, अम्मा तुंहिंजा 2 बच्चा कुर्बान थी आहे, मैदान में आई आहे, उथलाए पुथलायो अथई। हीअं जो नज़र करे त ॿिन्ही खे सीननि में तीर लॻल आहिनि। अम्मा हे छा थी करे? बोयूं हे छा थी उथलाए? चए मां ॾिसां थी, मुंहिंजे हुज़ूर खे पुठी ॾेई त न भॻान, त मां पंहिंजो ई न कयां। मां इन करे थी निहारियां, नज़र जो करे त ॿिन्ही खे सीननि में तीर लॻल आहिनि। हाणे थी चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जाॾे मुंहिंजा बच्चा विया मां बि ओॾे वेंदुसि। मां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियां। रसूलुल्लाह वटि 2 भाइर आया आहिनि, हिकु वॾो आहे, ॿियो नंढो आहे। वॾो थो चवे सोना 2 भाइर था इलाज कनि, साईं असांखे जिहाद में वरितियूं हल। फरमाई पुट तव्हां नंढड़ा इलाज था कनि, सोना महिरबानी कर, ईअं असांखे बि शहादत मिली वञे। आख़िर वॾे खे इजाज़त मिली आहे, नंढे जे अखियुनि मां नार था पाणी जा वही पवनि। हिते अर्ज़ु थो करे वॾे भाउ खे, अदा तूं बि अरबी मोहम्मद करीम खे मुंहिंजे बारे में वञी अर्ज़ु कर, साईं जन मूंखे बि वरितियूं हलनि। इलाज थो करे रसूलुल्लाह खे तो वॾो भाउ चवे साईं कुर्बान वञा, हे मुंहिंजो भाउ रोई रहियो आहे। चवे थो हिकु अम्मा जे पेट में 2 ॼमियाऊं, हिकु बाबे जा 2 पुटूं। इलाज थो करे, चए थो मां बि हलां। साईं जन फरमायो पुट तूं नंढड़ो आहे, हथ अदब जा ॿधियूं बीठो आहे। चवे थो कुर्बान वञा, उमिरि जो त नंढड़ो आहे, जे मां सां मल्ह जो जोड़ो कराए ऐं मां वॾे भाउ खे दसे वञा, पोइ त वरितियूं हलंदे। हिते ख़बर ई न पई जवान बखिजी आहिनि, वॾे खे दसे विधो अथई। हे रसूलुल्लाह वेठा निहारनि था, नज़र जो पई निहारनि था वेठा। वॾो हेठों पियो आहे, नंढड़ो मथों पियो आहे। हुज़ूर खिली वेठा आहिनि। नबी सिंह जन हकीम आहे, नंढड़े खे फरमायो पुट मुबारक थी, उमिरि जो नंढो आहे, ईमान तुंहिंजो जबलनि खां बि मज़बूत आहे, तूं बि तयारी कर, तोखे बि वरितियूं था हलूं। इजाज़त मिली वई आहे।
जॾहिं इजाज़त मिली साईं फरमान खे पोई सिफ़ में बिहारियो हथ अदब जा बदियूं बीठा आहिनि साईं अॻियों बिहार जी सभ खां अॻ में नंबर शहादत जो खयूं वञूं इजाज़त मिली आहे अॻी सिफ़ में अची बीठा आहिनि साहबी थो चए अब्दुर्रहमान बिन औफ ॿई अची हीअं मां सां गॾु बीठा आहिनि मां खां पुछा था कनि चाचा उहो अबू जेलो कहिड़ो आहे जे सोणे मोहम्मद अरबीअ जी निंड फिटाई आहे कि मां आंगुर जो इशारो कयो मान या आंगुर सिधी मस कई यो घोड़े ते चढ़ियो बीठो अथव लश्कर जूं सिफ़ातूं बदिलाए आंगुर सिधी मस कई ॿई जान ईअं भॻवान जी पखी पिंजरे मां निकिरंदो आहे भॼंदा डुकंदा आया थका अबू जेल खे तलवारूं करायूं घोड़े तो केरे जहन्नम रसीद कयूं हलिया आया साहबी थो चए अब्दुर्रहमान बिन औफ मां अखियुनि सां ॾिठो नंढड़नि हेॾी हिमत कई आहे मां कीअं पोइ ते हटां जल्दीअ में डुकी तलवार सां मुंडी कटे परे रखी मां ज़ालिम घणा ॾींहं मुंहिंजे नबीअ खे ॾुख ॾिनाई इते हुजूर खे पतो पियो अबू जेल जहन्नम रसीद थी वियो पुछा क्यों वो केरु हो जे अबू जेल खे जहन्नम रसीद कयो सोना ॿ नंढड़ा छोकरा अंसारनि जा क़ुरान भी फरमातो वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम फरमातो अव्वल नंबर मुहाजिरन जो आहे ॿियो नंबर अंसारनि जो आहे ऐं टियों उहो टोलो जन उन्हनि जी ताबेदारी कई अर्श वारो थो चए मां त उन्हनि खां राज़ी आहियां पर उहे बि मां खां राज़ी आहिनि वाह ख़ुदा जंहिंखे तूं चाहीं जंहिंखे तूं घुरे रसूलुल्लाह खे ॿुधायूं सुहिणा अबू जेल जहन्नम रसीद थी वियो केरु हो से अंसारनि जा ॿ छोकरा घुरायूं भाकुर पातऊं मथे ते रहमत वारो हथ मुबारक घुमायूं ॿुधो दुनिया वारो जे ॿार जे मथे ते रसूलुल्लाह हथ मुबारक घुमाईंदा हा उन्हीअ ॿार जे लिंगन मां 8 ॾींहं गुज़री वेंदा हा उन्हनि जे लिंगन मां ख़ुशबू ई न वेंदी हुई फरमाए पुट मुबारक अथव ये हिते मां सां गॾु हो जन्नत में भी मां सां गॾु हूंदव तॾहिं क़ुरान फरमातो वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आवौ वनसरू उलाइक हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अल्लाह फरमातो उहे शख्स जन ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं जिहाद कयो मां अल्लाह जे राह में अन जंहिं जन जाह ॾिनी ऐं मदद कई उहे हन पक्का ऐं सचा मोमिन उन्हनि जे लाइ फरमातो लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अल्लाह तो फरमाए उन्हनि जे लाइ मां वटि मग़फ़रत बि आहे त सॻोरी रोज़ी बि आहे वाह ख़ुदा तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे तूं चाहीं जंहिंखे तूं घुरे तंहिंजे करे मां अर्ज़ु पे कयो हे मुहर्रम शरीफ़ जो महीनो थो अचे हे वॾे मान वारो महीनो थो अचे हे आशूरा जा ॾिहाड़ आहिनि हे वॾी बरकत वारा ॾिहाड़ आहिनि हे हिन महीने में हिन आशूरे जे ॾींहंनि में जेको शख़्स ॾींहं ॾहींअ जो रोज़ो थो रखे ॾहींअ जो रोज़ो थो रखे ऐं उन्हीअ शख़्स खे उन्हीअ रोज़े रखण जे करे अल्लाह ताला एॾो थो सवाबु ॾे 10,000 मलाइकनि 10,000 शहीदनि ऐं 10,000 हाजिन ऐं 10,000 उमिरे कंदड़नि जो उनखे सवाबु थो ॾिनो वञे ऐं जेको शख़्स कंहिं यतीम जे मथे ते हथ थो घुमाए उन्हीअ जा सगीरा गुनाह ईअं था माफ़ थी वञनि जेतिरा वार उन जे हथ जे हेठों आया ओतिरा रब उन जा सगीरा गुनाह माफ़ थो फरमाए ॿुधो दुनिया वारो हे आशूरे जा ॾिहाड़ा अचण वारा आहिनि हे वॾी बरकत वारा ॾिहाड़ा आहिनि हिननि जो वॾो शान आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण था फरमाइनि
सहाबा किराम के फरमायूं ते आशूरे जा वॾा ॾिहाड़ान हिन जो तमाम वॾो दर्जो आ वॾो मान आ साईं एॾे भला सवाब छो थो मिले हिन जे रोज़े रखण जे करे भी एॾो सवाब सॼे साल जे रोज़न जो सवाब इहो हिन जे करे थो मिले फरमाई इन्हीअ ॾींहं जी रब वटि एॾी इज़त आ जो इन्हीअ ॾींहं में अल्लाह ताला आसमान पैदा कया इन ॾींहं में जबल पैदा कई इन ॾींहं में समुंड पैदा कई इन ॾींहं में कलम पैदा कई इन ॾींहं में लोह पैदा कई उन ॾींहं में आदम खे पैदा कई उन ॾींहुं आदम खे जन्नत में दाख़िल कई उन ॾींहं में इब्राहिम ॼणियो वियो उन ॾींहं में इब्राहिम ॼणियो वियो ऐं उन ॾींहं में अल्लाह ताला जल जलालू फिरौन खे ग़रक़ कयो उन ॾींहं में हज़रत अयूब खां अल्लाह ताला बीमारी परे दफ़े कई ख़त्म कई उन ॾींहुं आदम जे तौबा खे क़बूल कई उन ॾींहं में दाऊद जे ॾोह खे माफ़ कई उन ॾींहुं हज़रत ईसा जायो उन ॾींहुं ई क़यामत थींदी उहो ॾिहाड़ो थो अचे 10 मुहर्रम जो उहो साल कहिड़े में बि हुजे पर क़यामत जो ॾींहुं थींदो 10 जो ॾींहुं हूंदो 10 मुहर्रम जो ॾींहुं हूंदो जंहिंमें क़यामत क़ाइम थी वेंदी हे 10 जो ॾिहाड़ो उहो अचण वारो आहे जंहिंमें 10 बि रोज़ो रखो सहाबा खे रसूलुल्लाह फरमायो साईं उन ॾींहुं त यहूदी बि उन ॾींहं जो एतिराम कंदा आहिनि पाण फरमायूं त नाई बि रोज़ो रखो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंशाअल्लाह नाईअ जो बि आईंदा साल रोज़ो रखंदासीं तेसि ते हुज़ूर साईं जन दुनिया में लाॾाणो करे या पर हुकुम फरमाए विया 10 ऐं 9 जो भी रोज़ो रखो इन्हीअ ॾींहं में हे सब्र जा ॾिहाड़ान इबरत जा ॾिहाड़ान नफ़ल पढ़ण जा ॾिहाड़ान इबादत करण जा ॾिहाड़ान वॾे मर्तबे वारा ॾिहाड़ान इन्हीअ ॾींहंनि में जेको सीनो थो कुटे मथो थो पंहिंजो फाड़े मथे में धूड़ थो विझे फरमायूं लईस मिन्ना इहो मां मोहम्मद करीम जे उम्मत मोइन आहे ॿुधो दुनिया वारो छो त क़ुरान में सब्र जो हुकुम आहे तकलीफ़ जॾहिं अची वञे सब्र तव्हां कयो त मदद अर्श वारो थो चए मां कयां फरमाए थो लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दाबिदावल जाहिलिया फरमाई जेको मथे में धूड़ थो विझे गिरेबान थो फाड़े सीनो थो कुटे फरमाई इहो मां मोहम्मद जे उम्मत मोइन आहे छो त क़ुरान में हुकुम सब्र जो आहे अल्लाह फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदरि छा थो चए या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून वरी बी आयत में अल्लाह ताला कुरान मजीद के अंदर साफ अल्फाजन में तो फरमाए छा तो चे कुरान वाह कुरान मां तुझे लफ्जन तो कुर्बान वञा फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वरी तीजा ते कुरान मजीद जे अंदर तो अल्लाह ताला सब्र के बारे में तलकीन फरमाए छा तो चे कुरान फरमाए तो यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम जो प्यारो पुत्र हो वाह वेला न कई पुत्र जुदा थियो फरमाए तो फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून इब्राहिम नबिया इस्माइल भी नबिया अबे पंहिंजे पुट जे गर्दन ते काती रखी आ इस्माइल वाह वेला नथो करे चे थो अब्बा बुढ़ी काती करे न हलाए जाए भजी वेंदो मां न छा थो चे कुरान वाह कुरान तुझे लफ्जन तो मां कुर्बान वञा फरमाए तो काल या अबत फ़अल मा तुमर सतजदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन कुरान में सब्र जो हुकुम इन बयान के एडिट किया है शादम चाचर जेकर तव्हां के असांजा वधीक बयान ॾिसणा आहिनि त असांजो यूट्यूब चैनल शादम चाचर के जरूर सब्सक्राइब कयो ऐं असांजी फेसबुक पेज के जरूर फॉलो कयो वधीक राब्ते जे लाइ असांजो व्हाट्सएप नंबर 0305 8799 050